बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसंदड़नि खे नात ख़ुरान शौकत सिंह चंद तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तो, जीअं त अव्हांखे मिलाईंदा आहियूं हर वारे कंहिं नात ख़ुरान सां, कंहिं शाइर सां, हर उन आशिक़ रसूल सां जेके महबूब मदीना अरसाई सां मोहबत कनि था, ऐं हर उन शख़्सियत सां जेका जंहिंमें टैलेंट आहे, जंहिंमें सुर आहे, जंहिंमें हिकिड़ो पंहिंजो मोहबत आहे, महबूब मदीना अरसां तार आहे। हर वारे अव्हांखे उन कंहिं दोस्त सां मिलाईंदा आहियूं। हिन वारे असां तव्हांखे मोरो जो तमामु बहितरीनु हिकु सना ख़ान ऐं आशिक़ रसूल ऐं तमामु साईं बहितरीनु शख़्सियत जा मालिक पाण फ़क़ीर तबियत जा मालिक आहिनि। साईं जन खे महफ़िलुनि में अक्सर असां ॿुधो आहे। मुंहिंजी दिलि खे वणियो साईं, मां चयो त दोस्तनि खे बि ॿुधाईंदो हलां ऐं साईं जन खे मिलाईंदा हलूं, त जीअं ॿियनि दोस्तनि खे बि ख़बर पवे त साईं जन बि महफ़िलूं पढ़नि था, जिन खे आवाज़ु साईं सुठो लाज़मी आहे। साईं जन खे इनवाइट बि करे सघो था, तव्हां राब्तो बि करे सघो था साईं सां। उन हवाले सां साईं सां अव्हांखे गुफ़्तगू जो सिलसिलो अॻिते वधाईंदा हलंदासीं। त जेके बि दोस्तो नवां आयो असांजे चैनल ते, उन्हनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो, त जीअं असांजी हीअ पोस्ट हीअ वीडियो अॻिते ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघे ऐं उहे बि असांजी हिन महिनत खे ॾिसी सघनि। ऐं अलाह साईं तव्हां सभिनी ॾे ख़ैरु कंदो। जेके बि जिते ॾिसो था आशिक़ रसूल आहियो, त असांजी वीडियो खे लाइक कमेंट शेयर कंदा हलो। त अॼु अव्हांखे मिलाईंदासीं असां तमामु बहितरीनु सना ख़ान ऐं बहितरीनु पढ़ण वारे साईं हाजी हबीबुल्लाह सोलंकी साहिब, जिन सां पाण सुठो पढ़ंदा आहिनि। त अॼु साईं सां कचहरी कंदासीं। साईं अस्सलामु अलैकुम। साईं वालेकुम अस्सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह रब करीम जा एहसान। तव्हां साईं ख़ुशि आहियो? ख़ुशि आहियो? वॾा ते लख एहसान असां मिस्किननि जे तव्हां हिते तड़े ते आहियो ऐं महूअ जा सनागर आहियो ऐं उनजी ख़िदमत में कमु कयो था पिया। अलाह साईं तव्हांखे वञा बि वधाईंदो। असां तव्हांजा दुआगू आहियूं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। साईं कीअं पई सना ख़ानी हले? कीअं पियो हीअ महबूब सां मोहबत जी ऐं हीअ जेका सिक कई सोज़ जी जेका तार आहे, हिन सॼे सिलसिले खे कीअं पिया था महसूसु कयो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त साईं मां तव्हां सां नंढो अर्ज़ु कंदो हलां त कहिड़ी बि इबादत या अल्लाह पाक जी पंहिंजे प्यारनि बाननि औलियानि अंबियानि जे लाइ जेकॾहिं दिलि में मुहबत ऐं प्यारु आहे त उन जे लाइ का बि ॾुखी शइ न आहे। पर असां इहो पंहिंजे प्यारनि खे पैगाम बि ॾींदासीं त इबादत जेका बि आहे, साराह जेका बि आहे, दुनिया खे ॾेखारण जे लाइ न हूंदी आहे त को मूंखे पैसा मिलनि, मां हिते जेको आहे सो नालो कमायां। नालो असांजी जेका ईमान ऐं तक़वा आहे त नालो बि असांखे मदीने वारे जे तरफ़ खां मिलंदो, अल्लाह पाक जे तरफ़ खां मिलंदो। ख़ुदा क़ुरान में लिखे थो त मुंहिंजी मर्ज़ी आहे मां जंहिंखे इज़त बख़्शां। इज़त ॾियण वारो मालिक आहे। पर थोरो नंढड़ो इन में लतीफ़ साईं चयो आहे त आउं बि कुझु अघु भरी थियां, मतां चयो ख़ान बलोच हिन कमीनीअ मां की न थियो। हीअ असांजो सिलसिलो जेको आहे मुंहिंजे फैमिली ऐं ख़ानदान जो, मुंहिंजो चाचो हाजी शहबेक सोलंकी साहिबु जेको पाण लिखंदो बि हुयो, नात ख़ान बि हुयो। असांजे मोरे में वॾे में वॾी पूरो हींअर त तमामु शहर वॾो वधी वियो आहे, पर असांजे मोरे जे शहर में महूअ जे मीलाद मल्हाइण वारा हिकिड़ो हाजी मोहम्मद मौली उस्मान साहिब जन हुया। जवानी हुई उन्हनि जी, ख़िताब बि कंदा हुया। महबूब जो गचेरे रोड ते हाजी फज़ुल हब हुयो, जेको उहो बि मीलाद कंदो हुयो, नात ख़ान घुराईंदो हुयो। उनखां पोइ हाजी महबूब राहू जी दीवाने जे कड़ी जे ओरियां वेठो आहे, उहा शख़्सियत, उहो बि मीलाद कराईंदो हो। महूअ जा नात ख़ान ईंदा। हाजी साईं असांजो मजाजी मुर्शिद बि चऊंसि, असांजो उस्ताद बि चऊंसि, हाजी गुलाम नबी फ़क़ीर महेसर साहिबु, उहो बि ईंदो हो, असां सां गॾु ॻाल्हाईंदो हो। मां नंढड़ो चाचा साईं सां ॻाईंदो हुउसि, नंढड़ो हूंदो हुउसि, मूंखे प्यार सां भाईंदा हुआ। हाजी दानण फ़क़ीर थियो, आदो असांजो लीमू साहिबु थियो, इहे असां वटि नात ख़ान हुया। गुलाम नबी अबड़ो हुयो, सोबदार हुयो, दीन मोहम्मद मल्ला हुयो, काफ़ी दोस्त महूअ जे नात ख़ान हुया। हाजी गुलाम नबी महेसर
जीअं ई सॼी ही महिनत आहे हुई उहा आशिक़ रसूल आहे जेके हिकिड़ो असां नात ख़ाननि खे बि इज़त ॾियारे विया ऐं उन जी हिकिड़ी शाइरी अहिड़े नमूने सां उन मौलूदनि खे अहिड़नि तर्ज़ुनि में आंदो हिकिड़े अहिड़े प्लेटफॉर्म सम्झो हिकिड़ो तयारु कयो जंहिंजे करे अॼु थ्रू एतिरा सना ख़ान जेको पहिरियां मौलूद ऐं जो हिकिड़ो पुराणो तरीक़ेकार हुयो उन खे हिकिड़ो अहिड़े तर्ज़ुनि में आणे करे ऐं तमामु घणनि नात ख़ाननि खे जीअं दिलि में ख़्वाहिश ऐं इश्क़ थियो त असां बि नात ख़ानी पढ़ूं ऐं हाजी साहब जे करे ई अॼु ही असां सभु गॾु आहियूं ऐं हिकिड़ी अकेडमी ठाहे विया आहिनि जंहिंमें असां सभु पाण में मिलूं था महबूब जे दीवाननि सां कचहरियूं कयूं था ऐं हीअ सना जो सिलसिलो अॼु ॾींहं ताईं जारी उसारी रहे थो। इहा सॼी जेको क्रेडिट आहे उहो हाजी साहब खे आहे। हाजी गुलाम नबी मैसर जहिड़ो शायदि बाद में अञा ताईं अहिड़ो को न थींदो। आशिक़ रसूल सभु आहिनि पर मालिक जा करम आहिनि उन ते जो अॼु बि जॾहिं असां महबूब मदीने वारे साईं जी सना पढ़ूं ऐं शाइरी वरी हाजी गुलाम नबी मैसर जो हुजे त यकीनन आशिक़ झूमी पवंदा आहिनि। साईं उनखां अलावा महफ़िल मिलाद बाक़ाइदा सां अटेंड कयो था, उनखां सवाइ ॿी मसरूफ़ियत तव्हांजी कहिड़ी आहे? साईं असल में यकीन कयो त उहो नंढिड़ो बचपन खां वठी जो चाचा साईं जो दर्स मिलियल आहे असांखे ऐं पूरी फैमिलीअ खे त अल्लाह पाक पंहिंजे करम नवाज़ीअ सां पंहिंजे गुंबज़ ख़िज़रा जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो जेको आका आहे उन 2 दफ़ा मूं गुनाहगार बंदे खे 2 दफ़ा हाज़िरी नसीब कई आहे, हज बि कयो आहे ऐं उनखां पोइ असांजो 24 कलाक मुंहिंजी बज़ार ख़ुदि जेकॾहिं का थोरी तकलीफ़ थींदी आहे घर में हुजे मूंखे हुजे त गाॾीअ में हुजां, मज़ूरी कंदो आहियां, ड्राइवर आहियां, गाॾी हलाईंदो आहियां, पर दिलि इहा चवंदी आहे लफ़्ज़ इहे हूंदा आहिनि, गाना न हूंदा आहिनि, कलाम न हूंदा आहिनि, को न का धुन पर हूंदी महबूब जी सना आहे उहो गज़ल चवंदो वेंदो आहियां। हक़ीक़त आहे हाजी गुलाम नबी मैसर चयो त जेसीं तव्हांजी जान हूंदी जान में शेर पढ़ंदासीं नबीअ जे शान में। हक़ीक़त आहे और असांजी सुञाप, असांजी शोहरत, असांजी इज़त हुन सरकार जे वसीले असांखे मिले थी, पोइ हुनजे दामन में असांजा हथ आहिनि ऐं हिन महिल हिन वक़्तु असांजा खोड़ अल्लाह पाक हुननि खे जेको आहे सो हिमत ॾींदो ऐं हुननि खे जज़्बो ॾींदो। नातूं महबूब जो ज़िक्र शान ॿुधाइनि था, पर साईं मां तव्हां सभिनी दोस्तनि ऐं नात ख़ाननि खे हथ ॿधी पेरनि ते हथ रखे हिकिड़ी ज़रूरु गुज़ारिश कंदुसि त ख़ुदारा जॾहिं कंहिं महफ़िल में अव्हां महबूब जी नात ॻायो था वरी ॿी माइक हिक ॿिए माण्हूअ खे ॾियो था हथ में, उहो जेको पोयां तव्हांखे झलकार जे आवाज़ सां जेको आवाज़ु ॾींदो आहे, ख़ुदा गवाह आहे मां अॼु तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, इन मज़ा मुंहिंजी दिलि आज़ारी थींदी आहे। जीअं असांजे प्यारे भाउ तव्हांखे शौकत अली साहब चयो त अदा हाजी हबीबुल्ला सोलंकी, पर जेकॾहिं हिते अधड़ नालो वठी मूंखे सॾे हा त शायदि मूंखे ॾुखु थिए हा। पोयूं जेको तव्हां वेहारे झलकार में चवंदा आहियो, हाणे इहे लफ़्ज़ मुंहिंजे ज़बान मां न निकिरंदा, पर उहो पोयूं छा चवंदो आहे जेको तव्हांजे ॻाइण सां ऐं तव्हांजे महबूब जी नात चवण जे पोयां जेको हा हा हू कंदो आहे, अलाह जो अधु नालो बि न वठी सघंदो आहे। इन जे लाइ असांखे तव्हांजे लाइ शिकायत आहे, अलाह तव्हांखे महबूब जी नात चवाए थी, अलाह जो ज़िक्र कयो था त पोयां इहा झंझट जेका झरझर कयो था या ॿियूं के शयूं पुठियां वॼायो था, इहो असांजे मज़ा में जाइ बि न आहे। हक़ीक़त आहे हाजी साहब तमामु बहितरीनु ॻाल्हि कई त असांजो मक़सदु बि इहो आहे त मां पाण जेके बि नात ख़ान आहिनि उन्हनि जो ओरिजिनल आवाज़ ऐं मां ताईं पुॼायां पियो। जेके बि दोस्त आहिनि उन में का मिक्सिंग कान्हे, का उन में मिलावट न आहे, बिल्कुलु लाइव नात जेको पढ़े थो उहा तव्हां ताईं पुॼे थी ऐं यकीनन ईअं हूंदो आहे जेसि ताईं उहो सहारो न मिलंदो आहे त माण्हू न ॻाए सघंदो आहे। हक़ीक़त आहे जेकॾहिं तव्हां सां उहो जो केॾीमहिल न हुजे दोस्त त पोइ अव्हां कीअं महफ़िल पढ़ो। ईअं ई हूंदो आहे जंहिंखे टैलेंट आहे उहो पंहिंजे हिसाब सां नात ॿुधाए थो वञे ऐं अहिड़ा सुरीला आवाज़ पिया आहिनि जेके पंहिंजी महिनत सां पंहिंजे चाहत सां अव्हांखे हिकिड़ी शइ पेश कनि था, पर अक्सर असां वटि क़दुरु न हूंदो आहे, छो त जेको अहिड़ो डिस्को को अची वेंदो आहे चवंदा आहिनि बाबा साईं तव्हां तरसो थोरो हे फलाणे शहर खां आयो आहे, पर अची छा कंदो आहे, इहे ई दमचर अची मचाईंदो आहे। त हीअ जेके हाजी गुलाम नबी मैसर खां वठी जेका सना ख़ानी हुई, छा उन में ईअं हो? बिल्कुलु बि न हो ऐं उहा हिकिड़ी लज़त ऐं सुरूर ख़तमु थींदो पियो वञे। उन जे हिसाब सां असां हीउ सिलसिलो शुरू कयो आहे जेको तव्हांखे नात जेका बि जंहिं नात ख़ान जी ॿुधायूं था उहा उनजी रियल आवाज़ु हूंदो आहे, पंहिंजो आवाज़ु हूंदो, उन में का मिक्सिंग न हूंदी आहे। अहिड़े हिसाब सां अॼु हाजी साहब जी नात बि रिकॉर्ड कंदासीं जेके अव्हां दोस्तनि खे ॾेखारींदा हलंदासीं। इंशाअल्लाह उहा असांजे चैनल ते तव्हांखे मिली वेंदी, पर दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो ऐं लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा हलो। त हाजी साहब अॼोका जेके शाइर आहिनि उन्हनि जे हिसाब सां तव्हां छा चवंदा?
साईं मां इहो नंढड़ो अर्ज़ु कंदो हलंदुसि त मां सुबुह शाम राति पर जंहिं टाइम ते बि जेकॾहिं को एॾे मौज़ू या ख़्यालात फिरंदी आहे त मां चवंदो आहियां त हिकु हिकु घर में अलाह पाक असांजे मुस्लमान भाइरनि जे घर में हिकु हिकु फ़र्दु न जेकॾहिं शाइर करे ऐं महबूब जे नाम तां लफ़्ज़ लिखे न त असां उन तां क़ुर्बान वञूं। इहो सिलसिलो वधंदो खुटंदो न। त तमामु सुठो लिखनि था। जोखियो साहिबु लिखे थो, असांजो सफ़ा पिरी प्यारो माण्हू आहे। पंहिंजो अज़मी साहिबु लिखे थो, घणो कुझु मां अज़मीअ खे चवंदो आहियां। ऐं गिलाल साहिबु आहे, मीर गिलाल, ॾाढो तमामु भलो लिखे थो। वरी अचो त असांजा जेके हिन महिल अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम जेको आहे सो फ़रमाए त उहे असां खां हींअर विछड़ी विया आहिनि। उन्हनि जा लफ़्ज़ अञा असांजे अॼोके शाइरनि खे कंहिं कंहिं खे बि उहो लफ़्ज़ पोइण नथो अचे जीअं मोती पोइबा आहिनि न। पर वरी बि असां ख़ुशि आहियूं जो असांखे 5 काफ़ियूं 5 गज़ल लिखी ॾियनि था, जो असांजे महबूब शान जेको आहे सो बारिया जाला आहे ऐं जारी रहंदो। हक़ीक़त आज गुलाम नबी मैसर पाण फरमाए त मुंहिंजे महबूब जी तारीफ़ लखे ॻाईंदा, हिकिड़ा वेंदा जे मरी जल्द वरी ॿिया ईंदा। बेशक इहो सिलसिलो खुटण जो न आहे। हाजी साहिबु तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, पाण असांखे टाइम ॾिनो ऐं इंशाअल्लाह हयाती रही त मुलाक़ात महफ़िल में थींदियूं रहंदियूं आहिनि। तव्हां खां वधीक टाइम कोन वठंदा, तव्हां मसरूफ़ माण्हू आहियो। हाजी साहिबु तमामु मसरूफ़ माण्हू आहिनि, पंहिंजी ज़िंदगी जा कमकार बि आहिनि, पाण बहितरीनु शख़्सियत आहिनि। हर कंहिंजी आय जी फ़ोन अची वेंदी आहे, हाजी साहिबु वारो कर असां सां इहो मसइलो आहे, हीअ ॻाल्हि आहे, त उते बि हाजी साहिबु पाण जल्दी में पुॼी वेंदा आहिनि। इहा इंसान जो माना ॿिए जे लाइ जीअणु तमामु हिकिड़ो बहितरीनु अमल आहे। अलाह साईं हाजी साहिबु खे सिहत ॾींदो ऐं साईं जा जेके सुर आहिनि सदाईं सलामत हूंदा ऐं हाजी साहिब जा जेके बच्चा आहिनि उहे बि ईअं ई महबूब जी सनाखानी कंदा ईंदा रहंदा। आमीन। साईं असां तुंहिंजा तमामु थोराइता आहियूं, हेॾा वॾा करे मूं मिसकिन गुनाहगार वटि तव्हां आया महबूब पैगाम खणी। असांजो जहिड़ो हाल आहे ॿिनि लफ़्ज़नि में दोस्तनि खे नात महबूब जी ॿुधायूं था, पर असां वटि हज़ारे नातूं आहिनि, सभु दोस्त मूं वटि आहिनि, पढ़ंदा आहियूं, पर असां फरमाइश कई आहे उहा ई तव्हांखे ॿुधाइणी आहे। उहो ई ॿुधायूं तव्हां असांखे ॾींदा इजाज़त त वरी तव्हांखे मिलाईंदासीं कंहिं न कंहिं सुठे नातखान सां, कंहिं शाइर सां। जेॾां केरु तेॾां केरु। वरी मां तव्हांखे इहा गुज़ारिश ज़रूरु कंदुसि त असांजी हीअ काविश तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा हलो त असांजी हीअ पोस्ट जीअं ॿियनि दोस्तनि ताईं पुॼे। अलाह साईं अव्हां जो हामिल नासिर हूंदो, जिते हूंदो ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।